आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मङा। सभिनी ॾिसंदड़नि पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं नए फ़नकार सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं, हींअर असीं नवंदरी शहर में जंहिं फ़नकार सां गॾु मौजूदु आहियूं उहो नई टे जो नओं उभरंदड़ फ़नकार आहे। मोहतरम हफ़्ज़ार अली साहब सां गॾु मौजूदु आहियूं। हफ़्ज़ार अली साहब तमामु सुठो ॻाए पियो ऐं उनखां पुछंदासीं त उनजो उस्तादु केरु आहे, सिखिया किथां वरिती आहे ऐं उनखां इंशाअल्लाह सुठा सुठा कलाम ॿुधंदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। ऐं ख़ासि आऊं उन्हनि दोस्तनि खे बि अर्ज़ु रखंदुमि जेके असांखे ऑस्ट्रेलिया खां ऐं लंडन खां ऐं ख़ासि दुबई खां बि कॉल कनि पिया त असांखे सिंधी सुठा सुठा कलाम ॿुधायो, त आउं उन दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि तव्हां महिरबानी करे पंहिंजी पसंदि जेका आहे फ़नकार उहे लिखी असांखे मोकिलियो त असां इनशाअल्लाह उन्हनि खे पंहिंजे चैनल ते आणींदासीं फ़नकारनि खे ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचो त असां अॼु के पंहिंजे नई टे जे नई आवाज़ नए फ़नकार मोहतरम हफ़्ज़ार अली साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला पाक अली मदद बाबा। साईं, असांजो पहिरियों सुवाल इहो ई हूंदो आहे उन दोस्त सां फ़नकार सां त अव्हां जो उस्तादु केरु आहे ऐं अव्हां मौसीक़ी शुरूआति कॾहिं खां कई आहे? मूंखे मौसीक़ी जे हवाले सां माना घटि में घटि 12-13 साल थी विया आहिनि, पर जेको मां हींअर गानो करायुमि ऐं मुंहिंजो उस्तादु तौफ़ीक़ अब्बास जंहिंखे मां फॉलो बि कंदो आहियां ऐं मां गानो बि उन खां ई करायो, काफ़ी टाइम थी वियो आहे। जी नाज़रीन, अचो त असां पंहिंजे नई टे जे नए फ़नकार हफ़्ज़ार खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाए पियो। जी नाज़रीन, तव्हांखे हिन वक़्तु मां तमामु सिंध जो बहितरीनु शाइर लाड़कण शहर जो मेहरान धामरा उनजो तव्हांखे गीत नज़र कंदुसि। असां आए अवां में विथियूं केतिरियूं गिन, असां आए अवां में विथियूं केतिरियूं गिन, ज़मी आसमां में विथियूं केतिरियूं गिन, असां आए अवां में विथियूं केतिरियूं गिन। ओ जे वस में हुजेगा त पल में पुजागा, अञा आजियां में विथियूं केतिरियूं गिन, अञा आजियां में विथियूं केतिरियूं गिन। असांखे न मंज़िल मिली आगे मेरा, असांखे न मंज़िल मिली आगे मेरा, ज़माए मकाम में विथियूं केतिरियूं गिन, ज़माए मकाम में विथियूं केतिरियूं गिन। ओ आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।